अमेरिकी कांग्रेस के ठहराव खिलाफ कौमी असम्बली में ठहराव मंजूर। कौमी असम्बली के जी मेंबर शाइस्ता परवेज मलिक ऐवान में ठहराव पेश कयो। ठहराव की मंजूरी दौरान मुखालिफ धुर के मेंबरन जो एहतजाज ठहराव में जणायो वियो तो पाकिस्तान एक आज़ाद ऐं खुद मुख्तियार मुल्क है। पाकिस्तान अंदरूनी मामलन में कंहिं भी किस्म की मुदाखलत बर्दाश्त न कंदो। पाकिस्तान के इलेक्शन दौरान करोड़े माण्हुनि वोट कास्ट कयो। अमेरिकी कांग्रेस जो ठहराव अंदरूनी मामलन में मुदाखलत है। कौमी असम्बली ईंदड़ माली साल की वफाकी बजट मंजूर करे वरिती। ऐवान अक्सरियत राय से 18,887 अरब रुपयन जो फाइनेंस बिल मंजूर किया। बजट की मंजूरी दौरान ऑपोजिशन मेंबरन जो एहतजाज ऐवान में वॉकआउट। नाणे वाले वजीर मोहम्मद औरंगजेब जो चवण है तो पेट्रोल और डीज़ल ते लेवी 80 बदिरां 70 रुपया करण जो फैसलो किया है। मईशत में इस्तकाम आयो है। असां उनमें वधिक बेहतरी आणे रहा आहियूं। ग्रोथ ॾांहुं वधी रहा आहियूं। मुल्क में टैक्स टू GDP की शरह 9.5% नथी रही सके। FBR में सुधारा आणना आहिनि। उनकी डिजिटलाइजेशन करनी है। सिंध असम्बली में नए माली साल के बजट मंजूर। स्पीकर पारा बजट मंजूर थियण ते वॾे वज़ीर खे वाधायूं। CM हाउस ऐं सेक्रेटेरिएट के खर्चन बाबत बजट समेत मुखालिफ धुर पारा पेश कयल कटौती वारियूं समूरियूं रिथूं रद्द। वॾे वज़ीर नए माली साल के फाइनेंस बिल ते सहयोग करे छॾियो। फाइनेंस बिल बाबत तजवीज़ूं न वठण ते मुखालिफ धुर जो एहतजाज। अलामती वॉकआउट। स्पीकर अवेज़ शाह चयो त मुखालिफ धुर इजलास दौरान सुठी रिवायत इख्तियार कई पर टेपरी वक्त रोज़ो तोड़ियो वियो। 12 ॾींहनि दौरान कंहिं भी तजवीज़ूं जमा न करायूं। वक्त 2 ॾींहं अॻु ई ख़त्म थी वियो। हाणे रूल की भनकड़ी नथा करे सघूं। इजलास में ख़िताब कंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवण हो त टैक्स नेट में वाध कई पई वञे। सालियानो 5 लख खां वधीक फीस वठंदड़ स्कूलनि ऐं 25,000 रूम चार्जिस वठंदड़ अस्पतालुनि खां 3% टैक्स वरितो वेंदो। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ तवानाई खाते बाबत इजलास। वॾे वज़ीर तवानाई वाले वज़ीर के सरकारी इदारन के सोलराइज़ करण की हिदायत करे छॾी। सैयद मुराद अली शाह जो चवण है तो सरकारी इमारतुन के सोलराइज़ करण से बिजली के बिलन में घटाई ईंदी। नए माली साल में सोलराइजेशन के कम के तेज़ कंदासीं। हैस्को ऐं सेप्को के इलाइक़नि में जेतिरियूं भी सरकारी रिहायशी कॉलोनियूं आहिनि उहे पंहिंजे बिजली जो बिल अदा कनि। के इलेक्ट्रिक कातिल कंपनी है। के इलेक्ट्रिक हैस्को ऐं सेप्को वारनि खे पाबंद बणायो वियो आहे त जिथे करंट बिल ज़ीरो हूंदो उते लोड शेडिंग न थींदी। अॼोकी गॾिजाड़ी में बिजली विराईंदड़ कंपनियुनि बाबत अहम फैसला थिया। सोलराइजेशन के हवाले से अॼु का भी गॾिजाड़ी न थी आहे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जूं कराची में मीडिया से ॻाल्हियूं। संदसि चवण आहे त 200 यूनिट बिजली इस्तेमाल कंदड़ वापेदारनि खे लोड शेडिंग खां बचायो वेंदो। सिंध हुकूमत बिजली मसइलनि ते हर हाल में अवाम सां गॾु आहे। सिंध हाई कोर्ट सख्त गर्मी में के इलेक्ट्रिक के कराची में लोड शेडिंग न करण जो हुक्म ॾेई छॾियो। के इलेक्ट्रिक खिलाफ जमायत इस्लामी की दरख्वास्त से ॿुधणी। के इलेक्ट्रिक अवाम के बिना देर बिजली फ्राहम करण की हिदायत। के इलेक्ट्रिक के 15 जुलाई ताईं नोटिस जारी। अदालत धुरिन के गर्मी की लहर के मुंह ॾियण लाइ हिकमत अमली जोड़न जो प्लान भी तलब करे वरितो। साल 2010 के आखिर में NFC अवॉर्ड थियो हो। चइनी सूबन उन वक्त के सदर ऐं वज़ीर आज़म सां गॾु NFC की मंजूरी ॾिनी। 2010 खां अॼु ताईं KP खे 590 अरब रुपया दहशतगर्दी की रोकथाम लाइ ॾिना विया। उन बावजूद CTT खे फ़ाल न कयो वियो आहे। ख़ैबर पख्तूनख्वा दहशतगर्दी सबब सभ खां वधीक मुतासिर थियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो कौमी असम्बली के इजलास के खिताब। संदसि चवण आहे त अञा ताईं KP जो चीफ सेक्रेटरी मुक़रर न थी सघियो। चीफ सेक्रेटरी KP लाइ 3 नाला ॾिना विया हुआ। अमेरिकी ऐवान तरफा ठहराव पाकिस्तान के अंदरूनी मामलन में गैर ज़रूरी मुदाखलत है। अमेरिकी कांग्रेस के पाक अमेरिका लागापन में मजबूती लाइ कम करण घुर्जे। पाकिस्तान अमेरिका से गडियल एतमाद और एक ॿिए जी अंदरूनी मामलन में अदम मुदाखलत के उसूलन ते लागापा रखण चाहियूं था पर ॾेई खाते की तर्जमान मुमताज़ ज़हरा बलोच जी हफ्तेवार ब्रीफिंग से चवण है तो पाकिस्तान के भारतीय वालाइट कश्मीर में अवाम की जमहूरी हक़न की अदम फ्राहमी ते गणती है। वालाइट कश्मीर में इंसानी हक़न की भनकड़न के बंद थियण घुर्जे। पाकिस्तान कश्मीरन की हर फोरम ते हिमायत जारी रखंदो।
अॼु दुनिया के पेश ईंदड़ चैलेंजिस सरहदुनि खां मथां आहिनि। चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ इतिहाद ऐं गॾियल अज़म जी ज़रूरत आहे। जुटादार अमुन लाइ कंहिं बि नई हिकमत अमली में अहम शयुनि ते ध्यानु ॾियणो पवंदो। आलमी सलामतीअ लाइ सहकार खे हथी वठाइण बाबति गॾियल कोशिशूं वठणु घुरिजनि। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो न्यूयॉर्क में गॾियल क़ौमुनि जे जनरल असेंबली जे ख़ुसूसी इजलास खां ख़िताब संदसि चवण आहे त गॾियल क़ौमुनि जे अमुन मिशन जो हिसो हुजण ते फ़ख़्रु आहे। अमुन मिशन में पाकिस्तान जा 2,30,000 फ़ौजी शिरकत करे चुका आहिनि। अमुन मिशन खे दहशतगर्दनि, क़बाइली दुश्मननि ऐं पंहिंजी हिफ़ाज़त जा चैलेंजिस आॾो आहे। पंजाब असेंबली में वज़ीर आला मरियम नवाज़ के खिताब दौरान ऑपोजिशन जो गोड़। मरियम नवाज़ जो चवणु आहे त मुखालफ़नि खे 5 सालनि दौरान रुगो गोड़ ई करणो आहे। ऑपोजिशन मेंबरनि ते दबाव आहे। एहतजाज ऐं गोड़ करणु उन्हनि जी मजबूरी आहे। मुखालिफ़ धुर वटि चवण लाइ कुझु बि न आहे। पंजाब जी तारीख़ जी सभ खां वॾी ऐं टैक्स फ्री बजट पेश कई आहे। हुकूमत हलाइण संदसि लाइ वॾो चैलेंज आहे। हू सूबे जी आवाम जी भरपूर नमूने ख़िदमत करे रही आहे। सुप्रीम कोर्ट तौहीन अदालत केस में सेनेटर फैसल वावडा ऐं MQM पाकिस्तान जे अॻवान मुस्तफ़ा कमाल जी गैर मशरूत मुआफ़ी मंजूर करे वरिती। ॿिन्ही अॻवाड़नि ख़िलाफ़ तौहीन अदालत जो शोकास नोटिस वापसि। ख़ानगी TV चैनल्स खे शोकास नोटिस जारी। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना आहिनि त क़ौम खे पार्लियामेंट ऐं अदलिया ॿिन्ही जी ज़रूरत आहे। असां अव्हां जे इदारे जी हैसियत में इज़त करियूं था। तव्हां जी मुआफ़ी अची वई। हाणे कार्रवाई वधीक अॻिते न वधाई वेंदी। सखर बैराज के गेट नंबर 47 ते आर्जी दरवाज़ो लगायो वियो। बैराज जे पॉइंट लेवल में इज़ाफ़ो थियण वारो अमल जारी। हिकु मखसूस ॿेड़ी पेंटोन सां दरिया में पानी जी सतह ऊनी कई वई। 80 टन दरवाज़ो ॿी ॿेड़ी वसीले दरवाज़े नंबर 47 ताईं पहुचायो वियो। दरवाज़ो लॻण खां पोइ बैराज जो रेगुलेटिंग सिस्टम बि ऑपरेशनल कयो वियो। हाज़िर सर्विस ऐं रिटायर्ड माहिर इंजीनियर्स जी टीम ख़िदमतूं ॾिनियूं। उन खां पोइ बंदि कयल कैनालनि में पाणी छोड़ शुरू कयो वियो। सखर बैराज जे वाहन में मजमूई तौर ते 41,550 क्यूसिक पाणी छोड़ कयो वियो। राइस कैनाल में 9,200 क्यूसिक पाणी छोड़ कयो वियो। दादू कैनाल में 2,000 क्यूसिक, नारा कैनाल में 13,700 क्यूसिक पाणी छोड़। केसन गेट लॻाइण खां पोइ 47 दरवाज़े जो मरमती कमु शुरू कयो वेंदो। मीरपुर माथेले जे शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडाड़ी जे वारिसनि पारां पुलिस जांच ते बेतमादी ज़ाहिर करण खां पोइ केस जो जांच ऑफिसर तब्दील थी वियो। ज़ुल्फ़कार महर खे हटाए DSP सिराजुद्दीन लाशारी जांच ऑफिसर मुक़ररु कयो वियो। नोटिफिकेशन जारी। सिंध हाई कोर्ट शहीद नसरुल्ला गडाड़ी क़तल केस में MNA ख़ालिद लुंड, संदसि पुटनि शहबाज़ ऐं नूर मोहम्मद लुंड जी गिरफ़्तारी खां अॻु ज़मानत मंजूर करे वरिती। अदालत टिन्ही ॼणनि जे 15 ॾींहनि जी हिफ़ाज़ती ज़मानत मंजूर कई। ट्रायल कोर्ट में पेश करण जी हिदायत। ज़मानत मंजूर थियण खां पोइ वकीलनि जो एहतजाज, गाॾी जो घेराव। ख़ालिद लुंड जो चवणु आहे त सहाफ़ी नसरुल्ला गडाड़ी जो क़तल सियासी केस आहे। असां हिन केस खे मुंहुं ॾींदासीं। ज़मानत खां पोइ जल्द प्रेस कॉन्फ्रेंस करे केस जूं हक़ीक़तूं बयानु कंदुसि। सखर जी दहशतगर्दी टोड़ अदालत शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर क़तल केस में ॿिनि जवाबदारनि शेर मोहम्मद शेख ऐं मोहम्मद रमज़ान शेख जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत क़तल केस में गिरफ़्तार ऐं ज़मानत ते आज़ाद 6 जवाबदारनि मथां फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। केस जी ॿुधणी 12 जुलाई ताईं मुलतवी। सखर पुलिस क़तल केस में नामज़द 7 मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी। ऐं सिंध में किथे हल्की त किथे तेज़ बरसात। गर्मी जो ज़ोर टुटी पियो। तलहार जे ॻोठ अल ॾिनो जूणे जो मेघ खेवड़ किरण सबब नौजवान अली अकबर फोर्ट, ठट्टो, उमरकोट, बुलड़ी, शाह करीम डिघड़ी, टंडो, गुलाम हैदर, भिटशाह, दड़ो ऐं कड़ियूं भवर में बि तेज़ हवा सां गॾु बरसाति हेठाइनि वारनि इलाइक़नि में पाणी भीजी वियो। बिजली जो निज़ाम दरहम बरहम। कराची शहर में सख़्त गर्मी ऐं ॿूसर जी सूरतहाल बरक़रार। बरसाति जो सबबु बणिजंदड़ हवा जो घटि दबाव कराची खां परे थी वियो आहे। ओभर खां घुलंदड़ तेज़ हवाउनि सबबु बरसाति जो इम्कानु घटिजी वियो आहे। अॼु राति कंहिं वक़्तु बरसाति जो इम्कानु आहे।